नाज़रीन, हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। आशूर जे ॾिहाड़े ते सॼी सिंध में या हुसैन जी सदाउनि सां मातम, अज़ादारी ऐं नुहाख़्वानी कई पई वञे। उन हवाले सां असां पंहिंजनि नुमाइंदनि खां मातमी जुलूसनि बाबति आगाही हासिल कंदासीं। सभ खां पहिरियां हलूं था कराची, जिते असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे नबी बख्श ख़ासि खेली। नबी बख्श, कराची में मातमी जुलूसनि ऐं सिक्योरिटी सूरत हाल बाबति आगाह कजो। जी बिल्कुल, करबला जे शहीदन के भेटा पेश करण जे लाइ जो मरकजी जुलूस है कराची में वो नेशनल पार्क में बरामद थी चुको है, जो पंहिंजे मुक़रर रस्तन सां थींदो हुसैनिया एरिया या खारादारा में इख्तिताम पज़ीर थींदो। जॾहिं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिक्योरिटी जे हवाले सां इंतहाई सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि। जगह जगह ते माण्हुनि जी चेकिंग जे लाइ पॉइंट ठाहिया विया आहिनि। इन खां अलावा जेके वॾियूं इमारतूं आहिनि उन्हनि ते पिणु सिक्योरिटी इंतहाई सख़्त कई वई आहे। उन ते सिंध पुलिस जा जवान ऐं रेंजर जा जवान उहे पिणु सिक्योरिटी जा इंतज़ाम उहो करे रहिया आहिनि। जॾहिं त जुलूस जे बुज़ुर्ग आहिनि उन्हनि ते सबीलूं ऐं मुख़्तलिफ़ कैपूं पिणु लॻायूं वयूं आहिनि, जिते माण्हुनि खे नगर ऐं न्याज़ जो पिणु बंदोबस्तु कयो आहे। जॾहिं त जुलूस जी निगरानी आहे उहे स्क्वाड ऐं सिंध पुलिस जा नौजवान आहिनि उहे रस्तनि खे क्लियर करे उन खां पोइ जुलूस खे अॻिते वधण जी इजाज़त आहे। जी नाज़रीन, अव्हां कराची में मातमी जुलूसनि जी सूरत हाल ॿुधी। हाणे अचूं था हैदराबाद, जिते असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे फ़ाज़िल चन्ना। फ़ाज़िल, असांजे नाज़रीन खे आगाह कजो, हैदराबाद में मरकज़ी मातमी जुलूस समेत किथां किथां जुलूस बरामद थिया आहिनि। जी अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हैदराबाद में बि करबला जे शहीदनि हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदुसि जान निसार शहीदनि जी यादि में मातमी जुलूस बर्पा थिया। योम आशूर जे ॾींहं ते निकिरंदड़ मातमी जुलूसनि जे सिक्योरिटीअ लाइ हैदराबाद पुलिस तरफ़ां 4000 खां वधीक पुलिस एहलकार, जंहिंमें लेडीज़ पुलिस एहलकार मुक़ररु कया विया आहिनि। इन सिक्योरिटी इंतज़ामनि में DSP उन खां अलावा SHOs ऐं रेंजर्स ऐं पाक फ़ौज जा एहलकार बि शामिल आहिनि। अव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त मरकज़ी मातमी जुलूस कदमगाह मौला अलीअ खां बर्पा थींदा, जेको शहर जे मुख़्तलिफ़ हिसनि खां थींदो, ख़ासि तौर ते स्टेशन रोड खां थींदो दादन शाह करबला ते पहुचंदो। नाज़रीन, अव्हांखे हैदराबाद जी सूरत हाल खां आगाह कयोसीं। हाणे हलूं था कुनरी, जिते असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे अनवर मेमण। जी अनवर मेमण, कुनरी में मातमी जुलूसनि ऐं सिक्योरिटी बाबति असांजे नाज़रीन खे आगाह कजो। जी बिल्कुल, सॼे मुल्क जी करबला जे शहीदनि ऐं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी जेका लाज़वाल क़ुर्बानियूं उन्हनि खे भेटा पेश करण जे लाइ जुलूसनि जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्तु कुनरी तालुक़े में बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां 30 जे क़रीब जेके जुलूस आहिनि हिन वक़्तु मरकज़ी इमाम बारगाह ते पुॻा, जितां मरकज़ी इमाम बारगाह अल हुसैनी खां हिकिड़ो जुलूस बरामद थियो आहे, जेको मुख़्तलिफ़ रूटनि, जिन में अमेरिका चौक, बुखारी चौक, स्टेशन रोड, पंहिंजो मेहरान कॉलोनी ऐं अलावारो चौक ऐं मुख़्तलिफ़ जेके रूट आहिनि, रवायती जेके रस्ता आहिनि उन्हनि तां थींदो मरकज़ी इमाम बारगाह अल हुसैनी आहे उते नहर थींदो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हर तरफ़ जेके आहिनि या हुसैन जूं सदाऊं बुलंद थी रहियूं आहिनि। ॿिए पासे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिंदू बिरादरी ऐं शहरनि तरफ़ां जेको आहे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मुख़्तलिफ़ चौकनि ते जेको अज़ादारनि जे लाइ सबील जो इंतज़ाम पूर्ण कयो वियो आहे। जॾहिं त ॿिए पासे तव्हां सिक्योरिटी जी ॻाल्हि कंदो हलां त पुलिस एहलकार जेके 60 क़रीब पुलिस एहलकार तैनात कया विया आहिनि, जॾहिं त रेंजर्स जा 14 एहलकार पंहिंजी ड्यूटियूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। ऐं ॿिए पासे तव्हांखे जेको सिविल अस्पताल जो अमलो आहे उहो बि एम्बुलेंस सां गॾु हिते मौजूदु आहे। जेके अज़ादार मातम जे दौरान जेके ज़ख़्मी थी वञनि था उन्हनि खे जेको आहे फर्स्ट एड ॾिनी वेंदी। ॿिए पासे हेस्को जो अमलो ऐं टाउन इंतज़ामिया जेका आहे उहा बि पंहिंजी ड्यूटियूं सर अंजाम ॾेई रही आहे। जॾहिं त हर तरफ़ जेको आहे सो या हुसैन जूं सदाऊं बुलंद थी रहियूं आहिनि। जेके मातमी जुलूस आहे उहो पंहिंजी मंज़िल जी तरफ़ रवां दवां आहे। जी नाज़रीन, ख़ैरपुर में असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे मोहसिन भट्टी। मोहसिन, आगाह कजो, ख़ैरपुर में किथां किथां मातमी जुलूस बरामद थिया आहिनि ऐं सिक्योरिटी जी छा सूरत हाल आहे। हाँ जी बिल्कुल, पूरे मुल्क जी अॼु खैरपुर में भी 10 मुहर्रम उल हराम आशूरा जो ॾींहुं मल्हायो थो वञे, जंहिंमें खैरपुर अंजुमन हैदरीअ खां मरकज़ी मातमी जुलूस निकिरंदो, जेको मुख़्तलिफ़ पंहिंजे रूटनि तां थी इख्तिताम पज़ीर थींदो करबला में। ऐं जॾहिं त सीना ज़नी जो मातम, ज़ंजीर ज़नी जो मातम, चाकुनि जो मातम, गुर्दनि जो मातम कयो वेंदो आहे। ऐं जेकॾहिं ॻाल्हि कजे सिक्योरिटीअ जी त खैरपुर में सिक्योरिटीअ जा जेके इंतज़ाम आहिनि इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि, जंहिंमें पुलिस एहलकार जा जवान, रेंजर्स जा जवान मुक़ररु कया विया आहिनि, जेके मातमी रूटनि ते मातमी जुलूसनि सां गॾु बि हलंदा। ऐं मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त अणवणंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण जे लाइ
पाक आर्मीअ जा जवान बि हाई अलर्ट रखिया विया आहिनि। नाज़रीन वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।